Assalamu alaikum to all. Welcome to my YouTube channel. Today I am going to tell you about present to be tense. We can say that present to be tense or present tense of to be. इनके सिंधी में चइबो आहे ज़मान हाल हुअण या हुजण. What's the definition of present to be tense? Present to be tense की definition छा उनजी वस्फ़ छा आहे? A verb which shows the state or existence of something in present time is called present to be tense. Is called present to be tense. That means अहिड़ो फ़इल जेको असांखे हालत या मौजूदगी हलंदड़ वक़्त में ज़ाहिर करे त असां उनखे प्रेज़ेंट टू बी टेंस यानी ज़मान हाल हुजण चवंदा आहियूं. स्टेट लफ़्ज़ जी माना आहे हालत, एग्ज़िस्टेंस लफ़्ज़ जी माना आहे मौजूदगी. नोट ते मूं लॻायो आहे देयर इज़ नो एक्शन ऑफ द सब्जेक्ट इन दिस टेंस. देयर इज़ नो एक्शन ऑफ द सब्जेक्ट इन दिस टेंस. दैट मीन्स हिन ज़माने में को बि एक्शन न हूंदो आहे. Only it shows state or existence of something in present time. इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾियो त हिन प्रेज़ेंट टू बी टेंस में को बि एक्शन न हूंदो आहे, सिर्फ़ु हालत या मौजूदगी ज़ाहिर कंदो आहे. What are the to be verbs of the present to be tense? जीअं असां प्रेज़ेंट सिंपल टेंस में असां पढ़ंदा आहियूं, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस. There are so many tenses as like this. उन में असां हेल्पिंग वर्ब्स पढ़ंदा आहियूं, पर हिन प्रेज़ेंट टू बी टेंस में असां हिनखे पढ़ंदासीं टू बी वर्ब्स. What are the to be verbs? To be verbs in मतलब is, am, are. Present to be tense या tray to be verbs हैं. Is, am, are. What for is used? Is used for he, she, it and singular name. Am is used for only I. Are is used for we, you, they and plural name. उन्हें का कोई तो example ऐसा लिखा है. Example लिखियल आहे त आउं हिकु उस्ताद आहियां. For example, if anybody asks me or if anybody asks you a question, तव्हां खां को सवाल करे को बि केरु पुछे थो तव्हां खां सवाल, what are you, then what will you say? If, for example, you are a student, you are a farmer, you are a doctor, you are an engineer. So what will you say? You will say that I am a doctor, I am an engineer, I am a teacher, I am a student. Is like these sentences are called present to be tense. अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं जुमला आहिनि उनखे असां present to be tense चवंदा आहियूं. एग्ज़ाम्पल असांखे लिखियो आहे आउं हिकु शागिर्दु आहियां. I am a student. असांखे असर्टिव पढ़ंदा आहियूं. नेगेटिव शब्द लियो I am not a student. इंट्रोगेटिव am I a student. इंट्रोगेटिव नेगेटिव am I not a student. असां हिते ब्रैकेट में लिखियो आहे असर्टिव मीन्स बयानी जुमिलो. Negative means nakari jumlo. Interrogative means swali jumlo. Interrogative and negative means that means swali ऐं nakari jumlo. असांखे छा चवंदासीं swali ऐं nakari jumlo. हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखिजो. इहो असां हिते लिखियोसीं to be verbs is am वारो इस्तेमालु कयोसीं ऐं सिंधी में असां हिते ट्रांसलेशन छा लिखी आहे हिते आउं हिकु शागिर्दु आहियां. फॉर एग्ज़ाम्पल ॿी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त हिकिड़ा हिन में एम्फेटिक सेंटेंसिस हूंदा आहिनि. जीअं असां हिते लिखंदा आहियूं, हिते मूं नोट लॻायो आहे हिते त नोट हिते ॿी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो. मूं हिते लिखियो अथमि त वी, यू, दे प्लूरल नेम सां असां हिते आर इस्तेमालु कंदा आहियूं. हिते मूं लिखियो आहे यू इज़ यूज़्ड फॉर बोथ. दैट मीन्स यू जेको हूंदो आहे असांजो ॿिन्ही लाइ इस्तेमालु कंदा आहियूं. जेकॾहिं असां सिंगुलर जे बारे में असां ॻाल्हि था कयूं, कंहिं बि हिक जे बारे में ॻाल्हि था कयूं, असां चवंदा आहियूं यू आर अ स्टूडेंट, त जुमिले में असां हिते सब्जेक्ट यू ई इस्तेमालु कंदासीं. जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल वी आर टॉकिंग अबाउट मोर देन टू, ॿिनि खां वधीक जे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं, त सेंटेंस असांजो छा हूंदो, सेम सेंटेंस हूंदो. सिर्फ़ु असांखे ऑब्जेक्ट जेको हूंदो दैट मीन्स असांजो नाउन जेको हूंदो असां हुनखे प्लूरल करिणो पवंदो. जेकॾहिं असां हिकु शागिर्द जे बारे में ॻाल्हि करे रहिया आहियूं त हुते चवंदासीं यू आर अ स्टूडेंट. पर असां जेकॾहिं प्लूरल जे बारे में ॻाल्हि करे रहिया आहियूं छा चवंदासीं असां यू आर स्टूडेंट्स. हिते आर्टिकल ए इस्तेमालु न कबी, पर हिते प्लूरल जे हिसाब सां जेको असांजो स्टूडेंट वर्ड आहे असांजो प्लूरल थी वेंदो स्टूडेंट्स. इन करे मूं हिते लिखियो अथमि यू इज़ यूज़्ड फॉर बोथ. यू जेको आहे ॿिन्ही लाइ इस्तेमालु कबो. एस मीन्स सिंगुलर एंड पी मीन्स प्लूरल. ॿिन्ही लाइ असां यू इस्तेमालु करे सघूं था. नोट हिते लॻायो आहे फॉर एम्फेटिक सेंटेंसिस रियली इज़ यूज़्ड आफ्टर टू बी वर्ब्स. एम्फेटिक सेंटेंसिस जेके हूंदा आहिनि असांजा ताक़ीदी जुमिला, उनजे लाइ असां छा इस्तेमालु कंदा आहियूं रियली वर्ड. सिंधी में हुनजे असां कीअं ट्रांसलेट कंदासीं जेकॾहिं असां जुमिलो लिखंदा आहियूं. हिन पासे में हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे त आउं हिकु शागिर्दु आहियां, पर जेकॾहिं असां एम्फेटिक सेंटेंस में असां जुमिलो लिखंदासीं सिंधी में कीअं थींदो त हीअ टे वर्ड सिंधी में ईंदा. हिकिड़ो ईंदो त, ॿियो वाकई ऐं ॿियो वरी सच पच. जेकॾहिं जंहिं बि जुमिले में
अहिड़ा जेकॾहिं जुमिला अची था वञनि सिंधीअ में त वाकई या सचपच अहिड़ा लफ़्ज़ अची था वञनि त पोइ उनजी ट्रांसलेट कीअं कबी इहो हिकिड़ो नोट ज़हन में रखी छॾियो। Emphatic sentences la really is used after to be verbs. After to be verbs. That means first of all we have to use subject, then to be verb. After that we have to use really word. असां हिते लिखियो example, I am really a student. मां त हिकु शागिर्द आहियां, मां वाकई हिकु शागिर्द आहियां, मां सचपच में हिकु शागिर्द आहियां। पहिरियों मां हिकिड़ो जुमिलो लिखी आयुसि, I am a student. That means आउं हिकु शागिर्द आहियां। हाँ मूं तव्हांखे डेफिनेशन ॾिसनि त अवर विच शोज़ द स्टेट आर एक्सिस्टेंस ऑफ समथिंग इन प्रेजेंट टाइम माना प्रेजेंट टू बी टेंस जेको हूंदो आहे असांजो हालत या मौजूदगी ज़ाहिर कंदो आहे। त जुमिलो मूं हिते लिखियमि आई एम ए स्टूडेंट, इहो छा थो ज़ाहिर करे, इहो स्टेट थो ज़ाहिर करे। आई एम ए स्टूडेंट इहो असांजो स्टेट थो ज़ाहिर करे। स्टेट मीन्स हालत ऐं एक्ज़िस्टेंस कीअं थींदो, फॉर एग्ज़ाम्पल आई एम इन क्लास, आई एम नॉट इन क्लास, एम आई इन क्लास, एम आई नॉट इन क्लास, इहा असांजी हुन में एक्ज़िस्टेंस थी वई। आई होप दैट यू विल लाइक दिस वीडियो। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। जेकॾहिं को बि क्वेश्चन हुजे त कमेंट में लिखंदा ऐं कंहिं बि ग्रामर जे टॉपिक ते जेकॾहिं तव्हांखे को लेक्चर खपे त कमेंट में ज़रूरु लिखंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल सर अब्दुल रज़ाक भीन अत्तारी हुनखे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। थैंक यू।